मुल्क में हिकिड़ी ऑल इज़ नॉट वेल ऑन द पॉलिटिकल फ्रंट जे सियासी मंज़रनामे ते सभु कुझु ठीकु न आहे। ज़ाहिरी तरह हिकिड़ी ख़ामोशी आहे, ज़ाहिरी तरह को बि पाण खे रोडनि ते नज़र नथो अचे, को वॾा अपोज़िशन या जेके हुकूमत मुख़ालिफ़ फोर्सिस आहिनि उनमें को वॾी नथी गहमा गहमी नज़र अचे। बट ही हिकिड़ी ख़ामोशी ज़रूरु आहे, लेकिन ईअं न आहे त ही अंदरूने खाना जी ख़ामोशी न आहे, मतिलबु ज़ाहिरी तरह लॻे थी। तव्हां ॾिसो त वकील बि तयारियूं वठनि पिया त असीं रमज़ान खां पोइ ईद खां पोइ शुरू कंदासीं, PTI बि चए थी असीं ईद खां पोइ शुरू कंदासीं। मौलाना फज़ल रहमान जी जेका ॿोली ख़ासि तरह कल्ह जेका हुन तक़रीर में ॻाल्हियूं कयूं, जंहिंमें हू बार बार अॼुकल्ह हवालो बलूचिस्तान ऐं KP, पर पहिरीं सिर्फ़ु KP जो हवालो ईंदो, हाणे बलूचिस्तान खे बि तमामु घणो मौलाना फज़ल रहमान हाईलाइट कनि था ऐं चवनि था त हुते बग़ावत जहिड़ी सूरत हाल पैदा थी वई आहे। फैक्ट बि आहे त KP ऐं बलूचिस्तान उहे बि असांजे जॾहिं खां असां ज़रे घटि काबुल हुकूमत खे पंहिंजो मतिलबु हिकिड़ो हॉस्टाइल नेबर करार ॾिनो आहे। हाणे त असीं बि को अहिड़ी असांखे बि को ख़ुशफ़हमी न आहे त अफ़गानिस्तान को असांजो दोस्त मुल्क आहे। हाणे मतिलबु दोस्त रिजीम न आहे, हुते जेका रिजीम आहे तालिबान अफ़गान जिन्हनि खे असां संभालियो पालियो, जेको कुझु थियो इहे सभु उहे ई आहिनि न, कोयटा शूरा वारा, ॿिया केरु आहिनि इहे जेके। त कोयटा त पाकिस्तान में अचे थो, जिन जे करे अमेरिका असां ते जेको आहे डबल गेम जो बि इल्ज़ाम लॻाईंदो, डू मोर जो बि इल्ज़ाम, हू सभु कुझु थियो। अॼु उहे ई काबुल में वेठा आहिनि ऐं काबुल ज़ाहिर तव्हांजे ॿिन्ही सूबनि सां ॻंढियल आहे, KP सां बि ऐं बलूचिस्तान सां बि। ऐं ॿिन्ही सूबनि में जेको आहे उहो शोरश आहे, उन में सॼो चइजे त सभु कुझु अफ़गानिस्तान या पाड़ेसरी मुल्क कराइनि पिया, न असांजी इंटरनल पॉलिसीज़ बि ग़लति आहिनि, उहे बि सही न आहिनि। सो हिकिड़ी अलॻि डिगी चुड़ी। सो हिकिड़े पासे ही सिचुएशन आहे, ॿिए पासे सियासी फ्रंट ही सो मौलाना फज़ल रहमान हुनखे हाईलाइट कनि पिया। हाणे ज़ाहिर आहे त मौलाना साहिब जो PTI सां मिलणु पाण ॿ टे दफ़ा अॻु में बि डिस्कस कयो आहे। तव्हां हमेशह चवां थो त मौलाना साहिब सां PDM में हिकिड़ी तरह सियासी तरह धक थी वियो, त पीपल्स पार्टी बि अकोमोडेट थी वई, इमरान ख़ान खां पोइ PDM खां पोइ नवाज़ लीग बि अकोमोडेट थी, इक़्तिदार मिली वियो, त मौलाना फज़ल रहमान खे त कुझु न मिलियो। त हिन दफ़े ज़ाहिर मौलाना साहिब ऐं हिन करे मौलाना साहिब एस्टाब्लिशमेंट खां बि ऐं सभिनी खां नाराज़ बि आहे, नाला बि आहे। त हिन दफ़े हू अगरि सोचींदो हूंदो त वरी आउं हिकिड़े इतिहाद जी अॻुवाणी कयां, जंहिंमें PTI आहे हिन दफ़े ऐं ॿियूं पार्टियूं आहिनि नंढियूं नंढियूं, अचकज़ई साहिब ऐं ॿियूं, पर मेजरली PTI, ऐं सुभाणे KP में PTI खे ई हुनजी सभिनी खां वॾी सियासी हरीफ़ आहे, त खेसि छा मिलंदो सियासी तरह इक़्तिदारी सियासत थिए पई। त ज़ाहिर हू चाहींदा, हिकिड़ो त मूं बि चोथों ॾींहुं चयो त हू चाहींदा त हू उन्हनि खे लीडरशिप मिले, ऐं मुंहिंजे ख़्याल PTI खे एतिराज़ु न थींदो लीडरशिप मौलाना फज़ल रहमान खे ॾियण में। हींअर बि शायदि कोई मिनिस्ट्रियूं KP में चाहींदा हुजनि, फ्यूचर लाइ बि PTI सां एडजस्टमेंट चाहींदा हुजनि, लेकिन ज़ाहिर इस्टेब्लिशमेंट जी नवाज़ लीग जी पीपल्स पार्टी जी हतल इम्कान कोशिशि हूंदी त मौलाना फज़ल रहमान ऑफिशियली अपोज़िशन अलायंस या इतिहाद जो हिसो न थिए। लेकिन मूंखे इहो लॻे थो, जेको आउं बार बार चवां थो, त ही इफ़्तार पार्टियूं जेके आहिनि इहे कम असां वटि कराईंदियूं आहिनि, हिन में कमु थींदो आहे ऐं पोइ ईद खां पोइ पाण खे को शिकल नज़र अची वेंदी। सो हिकिड़े पासे ही सभु कुझु थिए पियो, वकील बि तयारी वठनि पिया, सोसाइटी में बि हिकिड़ी अजीब बेचैनी टाइप सूरत हाल आहे। PTI माठ न पई करे, इमरान ख़ान वरी ज़ाती क़िस्म जा इल्ज़ाम लॻाइण ऐं ज़ाती बयानात वरी ॾियणु शुरू करे छॾिया आहिनि, नाला खणी ज़ाती। ज़ाहिर अमेरिका बि हिकिड़ो ओवरऑल पाकिस्तान लाइ हिकिड़ी सिचुएशन पैदा करे पियो। इहा आउं सम्झां पियो त को चङी ख़बरूं मूंखे फील नथियूं थियनि त अमेरिका मां अचण वारियूं आहिनि, मतिलबु मुंहिंजो हिकिड़ो हंच आहे। ॿिए पासे ख़ुदि इमरान स्पेसिफिक बि शयूं असांजी हुकूमत ऐं असांजी जेके अहम कर्ता धर्ता आहिनि पाकिस्तान जा, उन्हनि खे हिन महिल ताईं सॼी ख़ुशबू खां वधीक ख़ुशबू अची वई हूंदी त हींअर इमरान जे हवाले सां शयूं अमेरिका में साज़गार थियनि, वधीक साज़गार थियनि पियूं। त हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन सॼी सूरत हाल में ठीकु आहे, असां वटि कुझु चङी शयूं बि थियनि थियूं। मिसाल वर्ल्ड बैंक अचे थी, चवनि था त असीं $20 बिलियन 20 साल अलाए केतिरे सालनि में, उहो जीअं थींदो आहे, हिकिड़ा ऐलानात थींदा आहिनि, पर हुन सां हिकिड़ो नफ़्सियाती तरह सुठो मैसेज मिले थो। पर अगरि पॉलिटिकल सर्टेनिटी नथी रहे ऐं अमेरिका बहादुर तव्हां खां नाराज़ आहे,
ख़िते में को ख़ुदा न ख़ास्ता सुभाणे ईरान सां इज़राइल या को सिचुएशन शुरू थिए थी त असां एट दिस पॉइंट इन टाइम हिन महिल असां वटि हिकिड़ी ख़ामोशी ज़रूरु आहे, हिकिड़ी शांति आहे, पर ही मतिलबु समूरा इंडिकेटर्स इहो ॾेखारीनि था, समूरा इशारा सियासी इशारा इहे मिलनि था त इहे शांति रहणी न आहे। तंहिंजे करे अगरि रहणी न आहे ऐं को बि हुनजो सदबाब न पियो थिए त पोइ शयूं वेतर ख़राबु थींदियूं, या जीअं हमेशह चाहां थो त उठ के हिकिड़े पासे थी वेंदो। हीउ उठ हवा में हिकिड़ी टंग ते बीठल आहे, हिकिड़ी टंग ते उठ न बीहंदो, या त ॿिनी टंगनि ते बीहंदो या वेही रहंदो। मतिलबु तव्हां ही जेको स्टाइल ऑफ गवर्नेंस आहे, अच्छा वावडा इहो चए पियो त ईअं ई हलंदो, ईअं हलंदो। ॾिसो वावडा जी बि इहा ख़्वाहिश हूंदी त स्टेटस को रहे, जमूद रहे, ऐं जिथां वावडा ॿुधी अचे थो उन्हनि जी बि शायदि इहा ख़्वाहिश हूंदी त बसि ईअं हले, असांजी अख जे इशारे सां बैठ जा बैठ गई, फिर खड़ा हो जा फिर खड़ा हो गया, ईअं थिए, इहो ख़्वाहिश हूंदी आहे। ऐं डिघे अरसे ताईं इहा ख़्वाहिश हक़ीक़त बि रहंदी आहे, मतिलबु काफ़ी अरसे ताईं। पर इन द लॉन्गर रन असां दुनिया जी तारीख़ बि पाण ॾिठी आहे ऐं पाकिस्तान जी तारीख़ त पंहिंजे साम्हूं आहे। ख़्वाहिश कंहिंजी न हुई, अयूब ख़ान जी ख़्वाहिश छा हुई? चलो अयूब ख़ान खां पहिरीं हलो था, ग़ुलाम मोहम्मद गवर्नर जनरल ॻाल्हाए न पियो सघे, ऐं उन ज़माने ईस्ट ऐं वेस्ट हिकिड़ो पाकिस्तान हो, हेॾो सारो मुल्क, नर्स हिकिड़ी हुई हुनजी, त ग़ुलाम मोहम्मद जो ख़्यालु हो बसि ईअं हले न जीअं आऊं आहियां, बसि भले हिकिड़ो माज़ूर माण्हू वेठो हो जेको ॻाल्हाए न पियो, बुड़बुड़ करे ॻाल्हाईंदो हो, छा त ईअं हले। अयूब ख़ान यया मुल्क टुटी पियो, मुल्क टुटो न सर, ईस्ट पाकिस्तान अलॻि थी वियो। यया ख़ान किथे चयो पियो त मां वञा? हफ़ीज़ बि ज़्यादा मरहूम मूंखे चयो त आऊं ऑफिसर्स मैस में वञी मूं चयो मां सर हाणे तव्हांखे वञिणो पवंदो। पोइ ख़ैर जनरल शरीफ़ ऐं हिननि बि चयो त उनखे वञिणो पवंदो। मुल्क टुटी पियो अचे त हू त ख़ैर आहे न, बाक़ी मुल्क जो आऊं सदर आहियां न, उहो त थियणो हुयो हुनजी हिकिड़ी तकरीर में त चए ज़ियाउलक कॾहिं हुन सोचियो त ॻाल्हि इहा आहे त ईअं ई सिविलियंस, त ॻाल्हि इहा आहे त जेको हुकूमत में हूंदो आहे, इक़्तिदार में उहो कॾहिं सम्झंदो आहे त इहा शइ बसि ईअं, उहो हमेशह त ईअं ई हलंदी। ऐं हुननि जा जेके साम्हूं माण्हू वावडा टाइप माण्हू हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि ईअं हलंदो, पर ईअं न हलियो आहे न। तारीख़ छा थी ॿुधाए, न अहिड़ो स्टेटस को मेंटेन थी नथो सघे, इहो जमूद रही नथो सघे। हाणे छा वाक़ियात, छा हालात कीअं थींदा आहिनि, छा थींदा आहिनि। मिसाल बाजवा इमरान ख़ान ऐं जनरल फैज़ हमीद, हिननि सोचियो त 80 त 10 साल त असांजा पका आहिनि। इहो जेको ट्राइका हुई, डॉक्ट्रिन ऑफ कंटिन्यूटी ठाहे आया हुआ त नज़रिया तसलसल, त हिननि त चयो असीं 10 साल हलंदासीं, पर न बाजवा रहियो, न फैज़ रहियो, न ख़ान रहियो। सोचण सां हुन महिल वावडा चवंदो त न ईअं ई हलंदो, हुन महिल अगरि वावडा खे हामिद मीर सॾे हा त हू चया वावडा त न सर ये ऐसे ही चलेगा, चयो हूंदई, पाण वटि क्लिप कोन्हे न त ॾेखारियूं।